जय झूलेलाल। MGS यूनिवर्सिटी MA प्रीवियस जो पहिरियों पेपर जिनमें शाह साहब ऐं स्वामी जा श्लोक जी किताब आहे, उन मां पाण पढ़ी रहिया आहियूं स्वामी जा श्लोक। जिन किताब जा राइटर आहिनि लक्ष्मण परसराम हरद्वाणी जी, जिन में स्वामी साहब जे बारे में जेको उन्हनि ज़िक्र कयो आहे मां तव्हांखे उहो पढ़ी ॿुधाए रही आहियां। महाकवि स्वामी 18 सदीअ वारी सिंधी भक्ति काव्यधारा जी टिमूर्ति शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं स्वामी साहब, जिन में शाह लतीफ़ 1699 खां 1752, सचल सरमस्त 1739 खां 1829 ऐं स्वामी साहब 1743 खां 1850 सिंधी साहित्य संसार जा 3 अमूल्य रतन आहिनि, जिन जी अमर कविता ते सिंधी साहित्य ऐं समाज खे फ़ख्रु आहे। स्वामी हिकु महाजागृतीअ जे दौर जो पोयों संत कवि मञियो वेंदो आहे, जंहिं पंहिंजे गुरुअ जे ज्ञान कृपा ऐं वेदांत जे अभ्यास द्वारा पाण त आत्मज्ञान पातो ई साण साण उन जो रस सिंधी समाज खे बि चखायो। मुख़्तसर जीवन चरित्र। महाकवि स्वामी साहब जो पूरो नालो चैनराम बचूमल या मुरलीधर दातारामाणी हो। हू शिकारपुर सिंध जे मशहूरु लुंड ख़ानदान में ॼावा हुआ। अॻिते हली हू स्वामी उपनाम सां मशहूरु थिया। संदन भक्ति कविता इन ई नाले सां लिखियल आहे। स्वामी साहब जो जन्म शिकारपुर सिंध में ईस्वी सन 1743 में थियो ऐं देहांत ईस्वी सन 1850 में थियो। इन हिसाब सां हुननि 100 सालनि खां वॾी हयाती माणी हुई। पंहिंजे घर जे गुज़र लाइ हू शिकारपुर जे सेठ टिंडरमलाणीअ जे पेड़ीअ ते कमु कंदा हुआ, जंहिंजा ईरान ऐं खुरासान सां वापारी नाता हुआ। भाई चैनराम यानी स्वामी हुननि वटि दलालीअ जो या कपिड़े जे कमीशन एजेंट जो कमु कंदा हुआ। सॼी उमिरि हुननि इहो कपिड़े जो ई धंधो कयो। शिकारपुर ऐं अमृतसर संदन कम धंधे जा मुख्य केंद्र हुआ। हू इन्हनि ॿिन्ही शहरनि में वेंदा हुआ। 30 सालनि जी उमिरि में हू स्वामी मेघराज नाले महात्मा जे संपर्क में आया। स्वामी मेघराज वेदांत ऐं संस्कृत काव्य जो वॾो पंडित हो। हुन सां गॾु रही भाई चैनराम वेदांत ऐं संस्कृत कविता में माहिर बणिजी विया। पंहिंजे नमूने गुरुअ खे इज़त ॾियण जे लिहाज़ खां भाई चैनराम जेके श्लोक लिखिया उन्हनि में स्वामी उपनाम तख़ल्लुस धारण कयो। 10 साल खनि श्लोक लिखण जो अभ्यास करण खां पोइ हुननि पाण श्लोक लिखणु शुरू कया। श्लोक शिकारपुर ऐं अमृतसर में लिखियाऊं। 40 सालनि जे उमिरि खां वठी हयातीअ जे पछाड़ीअ ताईं स्वामी साहब श्लोक लिखंदा रहिया। स्वामी साहब जा श्लोक। महाकवि पैसे पद ऐं प्रतिष्ठा खां त परे हूंदा ई आहिनि, पर पंहिंजे साहित्य बाबति पुण बेपरवाह हूंदा आहिनि। स्वामी साहब खे बि पैसे ऐं जस जी परवाह कान हुई। हू मशहूरीअ जे मर्ज़ खां दूर हुआ। हू पंहिंजा श्लोक कागर या काठ जे नंढड़नि टुकड़नि ते गुरमुखीअ में लिखी मटके में विझंदा वेंदा हुआ, जंहिंजो कोई हिसाब कोन हूंदो हो। अपार श्लोकनि जो उहो भंडार संदसि मृत्यु खां पोइ समाज जे साम्हूं आयो। कुदरत स्वामीअ जे श्लोकनि सां वॾो वॾु कयो।
जो हिक ॿिए पुठियां मशहूरु सिंधी विद्वाननि उन्हनि श्लोकनि खे गॾु करे अभ्यास कयो ऐं आत्मिक आनंद जो बि अनुभव कयो। इन दौर जे चइनि सिंधी विद्वाननि त स्वामीअ जे श्लोकनि ते नूर निचोयो। दीवान कोड़ोमल खिलनाणी साहबु उन्हनि श्लोकनि खे मंदरनि ऐं टिकाणनि में रखियल पोथियुनि मां कढी रोशनीअ में आंदो। हिन साहिब 2000 खां मथे श्लोक हथ कया ऐं छंडछाण करे अरबी सिंधी लिपीअ में उतारे माना ऐं सम्झाणी समेत छपाए पधिरा कया। अहिड़े नमूने दुनिया खे स्वामी साहब जे श्लोकनि जी पहचान थी। दीवान दयाराम गिदूमल उन्हनि श्लोकनि जो सार ॾींदे सिंधी नज़र खे ओज ते पहुचायो। श्री वाधूमल मूलचंद साहिबु उन्हनि श्लोकनि जी चूंड कंदे विषयवार तरतीब कई ऐं श्लोकनि जे टुकर जो अर्थ बि ॾिनो। प्रोफेसर कल्याण आडवाणी साहिबु घणी महिनत करे स्वामीअ ते हिकु जुदा पुस्तक लिखियो जंहिंखे पढ़ण सां स्वामीअ जे श्लोकनि लाइ पढ़ंदड़ जे मन में उकीरा ऐं उत्साह पैदा थिए थो। प्रोफेसर बोधराज होतचंद नागराणी साहिबु न फ़क़ति महिनत करे स्वामीअ जा श्लोक हथ कया बल्कि उहे 2328 श्लोक 3 छापनि में छपाराए इहो बि ॾेखारण जी कोशिश कई त कहिड़ा श्लोक स्वामी साहिब पंहिंजे जवानीअ में लिखिया हुआ ऐं कहिड़ा बुढ़ापे में। नागराणी साहिब श्लोकनि जी माना ऐं सम्झाइणी ॾियण सां गॾु श्लोकनि जा सही उच्चार बि पधिरा कया आहिनि। साण हिकु विद्वतापूर्ण भूमिका लिखी सिंधीअ में पहिरियों भेरो वेदांत ऐं योग जो आसन ॿोलीअ में बयानु कयो। इहा भूमिका पढ़ण सां सिंधी पाठक भारतीय संस्कृति जी ॼाण हासिल करे सघे थो ऐं सम्झी सघे थो त भारतीय वीचार ऐं वेसाव यानी विश्वास छा ते ॿधल आहे। अहिड़े नमूने स्वामीअ साहिब जा 4000 खां मथे हूंदड़ श्लोक पुस्तक जे रूप में छपाया विया आहिनि। स्वामी साहिब जे श्लोकनि जो तत्वज्ञान या फिलॉसफी। स्वामी साहिब वेदांती कवि हुआ। वेदांत जी फिलॉसफी या तत्वज्ञान में हुननि जी श्रद्धा हुई। वेदांत जो सार हिन रीति ॿुधायो आहे: जगत मिथ्या आहे। माया जे भरम करे मां ऐं तूं जो फ़र्क़ु थी पियो आहे। अज्ञान जीव खे ग़लति रस्तो थो ॾेखारे, जंहिं करे ही खिन वांगुरु जगत सचो थो लॻे। मनुष्य जे रूहानी तरक़ीअ जी राह में 5 दुश्मन आहिनि: काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार। इन्हनि विकारनि खे त्यागे इंसान जॾहिं सचनि साधु संतनि जे संग में ईंदो तॾहिं अविद्या अज्ञान जो पर्दो दूर थींदो ऐं पोइ संदसि मन मां अलॻिपणे जी भावना नष्ट थी वेंदी। पोइ इहो बि भरम दूर थी वेंदो त आत्मा परमात्मा खां अलॻि आहे, यानी आत्मा परमात्मा जे एकता जो अनुभव थींदो। जीअं रोशनीअ जो किरणूं रोशनीअ में ऐं बूंद सागर में समायल हूंदी आहे, तीअं जीव परमात्मा में विलीन थी वेंदो आहे। श्लोकनि में वेदांत जी सम्झाइणी ॾींदड़ स्वामी साहिब जिन जो चवणु आहे त जीवन सफल बणाइण लाइ सिर्फ़ु साधु संतनि जो संग करणु काफ़ी न आहे। असांखे पाण आत्मज्ञान हासिल करे परमेश्वर जी प्राप्तीअ जो जतन करणु घुरिजे। इंसान खे ममता मोह जो त्याग करणु घुरिजे। परमात्मा सां सचो प्रेम करणु घुरिजे। भॻवान जो दास या शेवक बणजण में जीवन जी सार्थकता आहे। सिंधी स्वामी भक्ति काव्य धारा जो ज्ञान मार्गी कवि हो,
जंहिंखे वैदिक ऋषियुनि जियां आत्मज्ञान प्राप्त थियल हो। सामी साहब ते संत कबीर ऐं गुरु नानक साहब जा वाक्य जो बि असरु ॾिसण में अचे थो। सामीअ जा केतिराई श्लोक महाराष्ट्र जे मशहूरु संत कवि तुकाराम जे अभंग नाले छंदनि सां हिक जहिड़े भावनि ऐं वीचारनि जे लिहाज़ खां भेट करे सघिजनि था। हे त थी वियो सामी साहब जी फिलॉसफी जो हिन जो श्लोकनि जो तत्व ज्ञान।